हेबिटाट यानी रहाइश गाह पढ़ंदासीं। हेबिटाट माना रहाइश गाह। रहाइश गाह विराईंदासीं ॿ हिसा, अकेटिक टेरेस्ट्रियल। पानी वारा ठीक है, खुश्की वारा। आका लफ्ज़ जो आहे न, आका हे पानी जे लाइ लफ्ज़ लॻंदा, जॾहिं अचे लॻंदो आहे। ठीकु आहे, हाणे ही जेके ॿ आहिनि इहे जेके पाणीअ में रहंदा आहिनि, ॿिया जानवर आहिनि जेके खुश्की पाणीअ ते रहण वारा जानवर। अकेटिक खे वरी ॿिनि हिसनि में विरिहायो आहे। हिकिड़ा आहिनि मेरीन माना सामूंडी, आहिनि फ्रेश वाटर माना ताज़े पाणी वारा। ठीकु आहे, सामूंडी पाणी पर आहे त इहो साल्टी हूंदो आहे, माना लूण वारो हूंदो आहे। हिन में लूणु, ठीकु आहे, हिन में लूणु तमामु घटि हूंदो। इन्हनि ॿिन्हिनि जा मिसाल हाणे जेके मेरीन माना सामूंडी आहिनि उहे कहिड़ा आहिनि? मेरीन पाणी वारा साल्टी हूंदा, माना वॾा समुंड। इहे ॿई जेको आहिनि कहिड़ा सॾिया वेंदा? सामूंडी। नंढा समुंड। ठीकु आहे, इन्हनि में जेके जानदार रहनि था उहे मेरीन वाटर। ॿिया वरी आहिनि फ्रेश वाटर वारा, ताज़े पाणी वारा। फ्रेश वाटर या ताज़ो पाणी में पहिरीं ॻाल्हि आहे त लेस साल्ट हूंदो, लूणु घटि हूंदो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त इहा मिसाल छा आहे? दरिया, रिवर्स, ढंढूं, कैनल्स यानी वाह माना चश्मा। इहे जेके पाणी आहिनि बक़ाया माना समुंडनि खे छॾे करे बक़ाया सभु जा सभु जेके आहिनि फ्रेश वाटर सम्झा वेंदा आहिनि, ताज़ा पाणी सम्झा वेंदा आहिनि। 2 दर्जा पाणीअ वारा थिया। बाक़ी जेके ॿिया दर्जा जेके धरतीअ ते सभई सम्झा वेंदा, सॼा वेंदा। जीअं असां आहियूं, जेका जानदार आहिनि जीअं मेंहिं आहे, ॿकरी आहे, रिढ आहे, सभई जेको आहे खुश्की वारा जानदार आहिनि।